अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयूं सब दोस्त ख़ैर खैरियत सां हूंदा। दोस्तों संगत फ़ोन कई सिज बीठे त असां वटि अचो कचारी ते मच कचारी ते। असांजी थी वई देरि, पहुचे थोरो कमु हुयो इन जे करे देरि थी वई ऐं वञिणो बि लाज़मी हुयो। संगत इंतज़ार में वेठी आहे। हाणे वञूं पिया ऊंदाही थी वई आहे, देरि त काफ़ी थी वई आहे पर हाणे मजबूरी आहे, संगत जी ड्यूटी बि त भरणी आहे। हाणे वञूं पिया संगत ॾे। ॻोठ खां तक़रीबन 20-25 किलोमीटर परे आहे जिथे असांखे वञिणो आहे संगत वटि। उते वञूं पिया। हाणे ॾिसो पिया ऊंदाही लॻी संगत वञूं था, संगत वटि वञूं था त तव्हांखे संगत जी कचहरी में ॾेखारींदासीं। ऐं इहा महिरबानी कयो दोस्तो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं बेल आइकन घंटी खे ज़रूरु दॿाइजो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी दोस्तनि जी। इहा रोड ख़तमु थी वियो। हाणे इहा कचो रस्तो आहे ऐं झंग जो रस्तो आहे। हितां झंग आहे। अलाह ख़ैर कंदो, ख़ैरनि सां पहुची वञूं संगत वटि। पोइ ॾिसंदासीं जे टाइम हुयो वापसी जो त मोटंदासीं, न त संगत वटि ई तरसंदासीं। सुबुह जो मोटंदासीं। सी बि आहे, सियारो आहे। दोस्तो ही कचो आहे, झंग जे विचो रस्तो निकिरे थो ऐं वारी बि आहे। हाणे हिकिड़े हथ सां गाॾी पिया हलायूं, हिकिड़े हथ सां मोबाइल झलियो आहे। रस्तो तमामु ख़राबु आहे रस्तो। ख़राबु आहे पर दोस्तो ज़रूरु तव्हांजी करे असां रिस्क खणूं था न कचनि रस्तनि सां ऐं जॻह सां हलूं पिया। जे किथे किथे आबादी आहे, न त टोटल इलाइक़ो झंग लॻो पियो आहे। असां पंहिंजे मंज़िल जे क़रीब अची विया आहियूं। तक़रीबन हाणे वेझा पहुचण वारा आहियूं। हिते संगत तव्हांखे थोरो घणो ॾिसण में ईंदो हूंदो। हिते थोरी घणी आबादी आहे। पोइ हिते झंग हुयो, हिते थोरी घणी आबादी आहे, अॻिते वरी झंग आहे ऐं घर आहिनि परे परे। लाइट ऐं हिकिड़ी लाइट शायदि तव्हांखे हेॾा ॾिसण में अचे त थोरी घणी ईंदी हुजे। इहे परे परे घर आहिनि ऐं ही जेके आहिनि घर आहिनि माण्हुनि जा, घणा ई कोन छिटिरा मिठा घर आहिनि। बदगीती आहे त हू कंपनी ते घर अॼु वेठा आहिनि। चङी मजबूरी आहे, शहर खां तमामु परे आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तो, असां पंहिंजे मंज़िल ते अची वियासीं। इहो छा था कयो? ही हिंदाणो छा आहे? न न मसलो कोन्हे, छा हलंदी? बस हिनखे मत हथ ॾियण जी ज़रूरत न आहे, हिते ई हथ मटी जॾहिं बस। तूं कहिड़े ते आहीं पंहिंजा? हिन ते यार अली अदर लज त तोखे बि कोन्हे। जंहिं एॾो पैसो अथई, हिन गाॾी ॾे त चए तूं चढ़ींदो। इहा रोचन वारी प्रीत दई मिर्च लूण हर शइ ते
मां ने तो अपना जैकेट लोई ॾियईं या? हाँ तो जैकेट लोई ॾियईं? कई खेरे रो सी कौन है अली गुला जैकेट कई खेरे रो मज़ो वो अली गुला जैकेट कई खेरे रो तू नहीं गावा ठीक बराबर जैकेट में जो जैकेट हां वो तरह पे पिवा यार कुछ अल्लाह का शय कोन अथसि ना था बाबा अच्छा था कोई पियो दई खणी पाण विझ पाणी विझी था सुकी वियो सफ़ा जमड़ फुल हाणे इहा वारी जो ख़्यालु शांति कजां अची वियो हिकिड़ो मिंट मां तॾहिं थो कयां थधो पाणी विझंदो मां दी गरम तो कोन थोरो गरम थी वरी आस्ते आस्ते इहा वारी जो ख़्यालु कजां वञण दो जणी ला बने कोन हेॾा वञ तो लाइट आहे कोन धी घर में मुंह थोण चढ़ो जे आदत है दो पानी गाड़ी में गडे बुध ओ माथा दे कोनी तो मैं तो 25 0 गाड़ी आहे मैंने चप्पन में रखी हुई ओ चमचो रखे ना घुमरो नहीं माने ठोमा से मने न तो लूण मिर्च में अगर माथा दे ये के माथा दे लूण जाम पानी में जो लूण घटा वो माथा दे लूण सही दे माथा थोरो दे औरते ॾिजां माथा दे इहो औरते ॾे मां भला ॾिसां तुम योग्य हुंदा पर हाणे इहा सर चमच ॾिजां वो माथा दे नहीं तो माथा दे चमचे में बात ना न मां हिकिड़ो मिंट चेक कर चेक कर दे से लूण घट मानी न मिले पो भली धमाका पे सुटर दे हाणे न अलीगुड़ अन्य विझंदे लूण लूण इलाही आहे मां पाण ॾिठो पाणी सोटर विझीसि पाणी विझी लूण तेज़ अथसि तमामु चलो बस बस सही आहे अन्या भुंज में है यार न पर भले मां हर शइ पर लूण तेज़ अथसि इलाही ढकुला ढकुला ये ॿ पाणी विधा थी भुज साॻियो भुज पारो पाणी वो सुटर तव्हां मां को हिकिड़ो थिए यार मां पाणी तो ॾे था पाणी दे यार मां पानी खणी तो तूं वारो कर वञ तूं खण गिलास बस मां वञा थो अलीगुड़ वे वे डॉक्टर तो बस यार डॉक्टर में माना अरे तू वेजो भर ॿियो ॿुधो ॿियो गिलास खाली हो ॾेई ॿई भरे जा महिमान कोन आहियूं ॿाहिरि आहियूं बाहर हूं लाइट ॾेई मोबाइल ने असांजो हाल आहे कोन वो डॉक्टर रात बिल्लो खादो वाली अल्लाह ताला अॼु ताईं न कर वेठ दिया अञा त कोन विधाऊं हिकिड़ो हा हिकिड़ो एक का पहिरीं चीज़ बसि हाणे तुंहिंजी हण हणाए टे महीने को थोरो घणो सॼी रात न कलाक जे लाइ हल ठीकु आहे मारे मारे आख़िरी गिलास खणी आख़िरी अरे मुट्ठ ते तो वञण वारे पेशाब कदा दे भले भरे सुबुह तो सां ॻाल्हाईंदो असां वेठा आहियूं काथे महिमान न कचहरी में वरी यो कमल आई दो ने भले कमरो भरिया कोरो भरे 50 गिलास खणी बस हथ में हरना है जे हाल करवा देन मटर पीनल केरे पुजनवा ठोक 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 लगा 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 ठोक हाणे तो हाणे वेही अञा हिकिड़ो अचे न बस हिकिड़ो अचे 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 ने भरे रखे ने बस 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 कोरो भरे सोच ना हो तंग थियो जे जानी को जे कोरो भरे वो भी सही है रखी बस हाणे पियो रजंदो बिल्कुलु नरम थी वेंदो मच्छी कोन मिली जा सोट अरे मिले भाई दावत जो खणी उड़ो ते बीठो वाला ओ को मच्छी जो खणी भाई ठीक मोला बख्श दी दावत न पर हुन वटि वियो न मां फोन कयमि वक़्तु वटि कोन हुई मच्छी मां सिंग ढाके छा यार ही कोन है सिंग सिंग हे पठान सिंगन के छो तो चवे पठाण दा छोवेड़ा ई दो ए भाव माशाल्लाह माशाल्लाह ए पंजो भाव माशाल्लाह माशाल्लाह ए पंजो भाव हा हा ओ बिनन के यस कर भाई ऐसे लगा प्या तेल घणो दी अली गुला बुध एकड़ो मिनट तारा थोड़ा तारा पट वो कौन है डेढ़ पास मथे मथे कन कर तारा पट वो भरे तारा तारा हेड़ा हेड़ा बाबा ट्रेस हो जो तेल तू दे YouTube तो जो फेमस बस आ बता घणा फॉलो रहता है YouTube अन्या डॉक्टर कम घणो तारा जण बाहर एड़ा दो अथा पेरी प्यारा हां अल्लाह छोड़ करे सुबाने बे पीड़िया रही ठान रात तिमरो मारे ने सेम टू पर लड़के लाउदे बकरी डॉक्टर सर और ना ना कौन खंडे को मोल और माई मां खपाई सदके मुखे गाड़ी खपे मोलू बेजारा मुखे गाड़ी खपे गाल खपे अब मांखे शेम शे ॾींदो मांखे मंज़ूर आहे मुख निंड अचे न जहां के सां झेड़ो पे तो गया
खुदा अजकल मैं भला बुध ओड़े पड़े में बाहर ओड़े पे जा के साथ झेड़ो निंड में घर में जड़ो ना घर में ना निंड में जा को बला मथा बैठे तो जा को कुओं में तो केरा रे रात तो निंड बुध घर में ही तेरा जी मोटी घर में ही ना कढई बाकी के थे तो कोन में कौन है हाणे यो ख्याल कया जी घर में छोकरो पुछंदी तोरो जे दावत दे ओके ये फिर तो अल्लाह अकबर जो नमाज पढ़े दावत दी पैसा मेहमान को वठे ना ना कहीं खाई ना होते धनी यार से बस ये घुमाए भरी होरे वापस कर केड़ी खबर अली गुला पैसा लेना और होए ही कोन मासा दन अली बोले अरे मासा दे चुप कर दो कर चुप करा बोल मासा दे चुप करा अलीगुल चाला हां अली को बहुत तो खाए बैठो तो सही संगत वटाया आयो ही जो वीडियो भरे पे असा पेरी प्यारो दोस्त है जे असा होता ते आयो कचारी जलाई संगत सजी बैठी है फिर अलीगुल होडान अलीगुल ही अलीगुल साहब एडा बहन आई डॉक्टर साहब रे बण एडा बहन हेडा ये डॉक्टर साहब पाना है आया आई ही पांजो अजमल साहब आहे होती भील साहब ही थी डॉक्टर साहब ही थी अलीगुल साहब जे जी नालो घर था ते भी लिखल कोन है ओ साहब असान मासा दे अरे रशीद आयो हां इनी कोली है सुनानी मासा दे डॉक्टर गंज दियो गंज मासा दे ठीक करे दे नालो साहब डॉक्टर असा जगह होया अलीगुल वो अलीगुल हिन हिंदाणो खयो छो थोड़ा पत्ते तो सोरे अली गुल रे सोरे रे के ना यार वार थोड़ी अथस हां जा वरी जो टोड़ कराई ना हां बंदूक सिद्धो ते टोड़ में ये ढकला में घुमरो दे ढकला ढकला ये छुआ चमचे यार तू ढकला हां नक्का जी गाल कने फिर पानी विजो पानी को नाम तो पानी विच यहाँ 5 गिलास विजो बस यही पको से थोरो ये तो चेक करन वाला दींदो ना ना ढकरो बस ढकरो जा पानी चेक घणो तो बाबा घणो वाद ढकरो हां मी तम कोने अली बोले पोया वे देवारा ना डॉक्टर ने यार तारा खई वजन बारे थरे बस सादो कटे सब डॉक्टर दे सदो रे एने ने आड़ो रोए दो बच्चा टूर तो दुश्मन टूर हां बिल्कुल बेशक ओए या गाल गलत तो चे मुच्चा टूर तो कोई नहीं सूर बच्चा टूर तो दुश्मन डॉक्टर को नहीं मासा दे माथा ना सी लगे हो चटुरा है शापरस अरे देवारा मां जा ही गाल साडी ड्राइवर था जो अरे असा गाल साजी हूं ड्राइवर के ना आयो ड्राइवर के थे जहां ड्राइवर के वती भाव था जो बोलो काठू पे सर हड़ी काठू तोड़ वडी कोन ने टूर तो दुश्मन टूर ओने कहानी पांजी ठीक है सोटो बंद केरा स्टार्ट को थी बंद बोरी हिते थी वई देखो ने अगते का है बंद बोरी हिते थी वई वाह लो दनाड़े ना गड़ा साईं मजा खुशा खैर क्या गाड़ी बंद अदा चाला खैर पर मुझे मेहमान संग जगह बंद थी होने गया थोड़े यहां पूछे बंद छो थी गाड़ी जो बंद थे गाड़ी में कोई बंद थी छो थी वे होता वे पासे का हिते बंद थी बंद छो थी तो बंद कयो नि यहां पो धणी व्या पानी व्योई को तो भरे छो ना तो भरे छरी ना किडे ओडा जे हे बदलना है बस ओरा सोची ना पानी हले जेतरा दी हले भले भरियो हां मजो ना अदा बस वेठो मोलू वेठो किथे बेटी बाण चटेला हां होदे घर डेरा बाण कढी अच केड़ी खबर तुजी पाड़ ले किथे पता कमल हेडा का है निकतो जा साइड किथे अदा तो ढकनी से बनी भरे नसीना होदे होनन गे ना ओके कहीं भराय गंडो चियो बस ओके कहीं भराय नो अरे कुरान भाण बाबरी डे पे तो कंदा वे भाई छदे ओए डे पे बाबरी मुखे दे अरे छत्रे छरी हाण मेरे किया था मथो नाण हाले जे खेचे बनी बकला थोड़ो यस करे आयो उनिया पो तू भले तेरे यस करे जान छरा हां पोनी पोर दे
हलंदो मां सां वञा आप बस न न जमनो कोई झटको ॾींदा भला छॾियो गाड़ी तो घुम ॾिनो न हा बस मां वञा थो चढ़ हा बस भाई पर तूं हुन छो चढ़ियो हुन ना न वेजा ये मोलाज गाड़ी तो ॿुधायो कोड़े रस्ते जा वालेकुम सलाम अदा चला बिस्मिल्लाह खैर खैर अदा सदा में संगत में थी जल्दी हरे मोट गाल समझाए दोस्तों महफ़िल यस थी वई हाणे वञूं पिया पंहिंजे ॻोठ ऐं मां बि वञा पंहिंजे ॻोठ दोस्त सां कचहरी कयोसीं खिल भोग थी आहे कचहरी थी तव्हां पाण ॾिठोसीं हाणे वञूं ॻोठ वरी वापसि ईंदासीं महिरबानी संगत जी वॾी महिरबानी दोस्त